अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। इन्नल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम नबिय्यिना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन अम्मा बअद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ज़ालिक बिअन्नल्लाह लम यकु मुग़य्यिरन निअमतन अनअमहा अला क़ौमिन हत्ता युग़य्यिरू मा बिअन्फुसिहिम व अन्नल्लाह समीउन अलीम। सूरह अनफ़ाल आयत नंबर 53 की तफसीर। अल्लाह ताला फ़रमाए तो जे एतिरे करे जे अल्लाह ताला कंहिं पण क़ौम के जर नेमत ॾे तो त तेसि ताईं उन क़ौम वटां उहा नेमत पाछी नथो गिने जेसि ताईं उहा क़ौम पिंड बदिलजी न वञे। अल्लाह रब्बुल आलमीन सुणण वारो इल्म वारो आहे। इन आयत जो मतिलबु ई आहे जे अल्लाह ताला जर कंहिं पण इंसान के या कंहिं क़ौम के माल दौलत मिल्कत अने क़िस्मे क़िस्मे जूं नेमतूं ॾे थो त उहे नेमतूं अल्लाह रब्बुल आलमीन उन वटां पाछियूं नथो झटे, पण इंसान पिंड अहिड़ा अमल कयूं था, अहिड़ा कम कयूं था कि जंहिंजे कारण उन वटां उहे नेमतूं झटिजी वञे थियूं। उन जा अक़ीदा, उन जा अमल, उन जा अख़लाक़ बिल्कुलु बदिली वञे था। ईमान जी जॻह मथे कुफ़्र, शुक्र जी जॻह मथे नाशुक्री, सब्र जी जॻह मथे बेसब्री, नीकी जी जॻह मथे गुनाह करणु जहिड़ो उहे इंसान चालू कयूं था त अल्लाह रब्बुल आलमीन जेको उन इंसान के नेमतूं ॾे थो त उहे नेमतूं अल्लाह ताला उन वटां पाछियूं झटे लाहे थो। ने अल्लाह ताला जो कानून ने क़ाइदो है जे अल्लाह ताला जर कंहिं क़ौम के नेमत ॾे थो त जेसि ताईं उहा क़ौम अल्लाह ताला जी शुक्रगुज़ारी करे थी त अल्लाह ताला उन जी नेमत में रुॻो वधारो करे थो। अल्लाह फरमाए वला इन शकरतुम लअज़ीदन्नकुम, जेकॾहिं ऐं शुक्र कंदा त आउं तव्हांखे अञा वधारे ॾींदुसि। त अल्लाह ताला उन इंसान के उन क़ौम के नेमतूं वधाए ॾे थो जेको क़ौम अल्लाह ताला जी शुक्रगुज़ार क़ौम वे थी। न जर माण्हू नाशुक्री कयूं था त जेको नेमतूं इंसान के मिले थियूं उहे पण पाछियूं झटिजी वञे थियूं। जीअं मके जा मुशरिक जेको आहे इन खे अल्लाह ताला क़िस्मे क़िस्मे जूं नेमतूं ॾिने, पण उन ईमान क़बूल न कयो, उन शुक्र न कयो, उन मुसलमान के परेशान कयो, मुसलमान जे मथे ज़ुल्म कयो, तंहिंजे कारण उहे नेमतूं उन वटां झटिजी वियूं, ज़लील ने ख्वार थिया अने जंग में हाराणा माराणा अने दर बदर थी विया। अॼु पण जेको मुसलमान पाण ॾिसूं था जे मुसलमान जी जेको हालत अबतर ने ख़राबु आहे, हर जॻह मथे ज़लील ने रुसवा आई, हर जॻह मथे हारल कुटचियल मारियल आई। तंहिंजो कारण ई जे अल्लाह ताला पाण ख़ुशहाली, अल्लाह ताला पाण ताक़त, अल्लाह ताला पाण क़ुवत ॾिने हुई, पण जर अल्लाह ताला जी नाशुक्री कई, शुक्र न कयो, उन नेमतें मां फ़ाइदो ॻीड़ो पण नेमत जंहिं ॾिनी उनखे यादि न कयो त उहे नेमतूं पाण वटि झटिजी वियूं। उहा इज़त अॼु पाण लाइ करे ज़िल्लत बनी वई, उहा ताक़त अॼु पाण लाइ करे कमज़ोरी बनी वई। अॼु पाण दुनिया जे अंदरि बदनाम रुसवा आहियूं। तंहिंजो कारण ई जे अल्लाह ताला जी नेमत मथे पाण शुक्र न कयो। इस्लाम जहिड़ी नेमत जेको पाण मणी खे मिलई, उन नेमत जी पाण क़दुरु न कई, उन इस्लाम खे पाण सुञातो न आहियूं, उन इस्लाम खे पाण सम्झिया न आहियूं, उन इस्लाम जे मुताबिक़ पाण अमल न कया। त अॼु पण मुसलमान खे जेकॾहिं इन ज़िल्लत मां, इन ख्वारीअ मां ॿाहिरि निकिरणो आहे, वरी इज़त खपे थी, मान खपे थो, मर्तबो खपे थो, ताक़त खपे थी, फ़तह खपे थी, जीत खपे थी, त मुसलमान खे वरी क़ुर अने हदीस ॾांहुं पाछो आयो खपे अने इस्लाम ॾांहुं पाछो अची करे इस्लाम जे हुक्म मथे अमल कयो खपे। इन आयत जो ॿियो हिकिड़ो मतिलबु ई पण आहे जे अल्लाह ताला कंहिं पण क़ौम जी हालत तेसि ताईं नथो बदिले जेसि ताईं उहा क़ौम पिंड जी हालत न बदिले। यानी हिकिड़े इंसान वटि हिदायत आ वई, उहो इंसान मड़े सम्झे पियो सही करो आहे ग़लति करो आहे, तंहिं हूंदे पण जेकॾहिं उहो इंसान कोशिशि नथो करे, पिंड खे बदिलाए जी महिनत नथो करे, अमल करे ला करे, त उहो इंसान हमेशह ईअं ज रहंदो। उन जी ज़िंदगीअ में कॾहिं चेंजिंग की न अचींदी,
कई माण्हुनि खे पाण सुनो था जे मूला करे दुआ घुरिजा अल्लाह तौफ़ीक़ ॾे, नेक बना, नमाज़ी बना, गुनाह मां हथ कढा, पर उन पिंड जी कोशिशि जेको आहे ज़ीरो आहे। उन पिंड कॾहिं कोशिशि न कयूं पिंड खे बदिलाइजी ने पिंड खे सुधारे जी, ख़ासो नेक अमल करे जी, त अहिड़े इंसान खे जेको इंसान पिंड नथो बदिले, अल्लाह रब्बुल आलमीन नथो बदिलाए। जेकॾहिं को इंसान पिंड बदिलण लाइ करे तयारु थी जे ऐं हाणे गुनाह मां हथ कढा, नेक बना, ख़ासो बना, त उन इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन तौफ़ीक़ ॾे थो। अल्लाह फरमाए वल्लज़ीन जाहदू फ़ीना लनहदियन्नहुम सुबुलना। जो कोई इंसान असांजे रस्ते में कोशिशि कयूं था, यानी नेक अमल करे ला करे ने नीकी करे ला करे, गुनाह मां हथ कढे ला करे, अल्लाह जी राह में क़ुर्बानी ॾियण लाइ करे जेको तयारु थिए था, अल्लाह ताला उन खे तौफ़ीक़ ॾे थो, अल्लाह उन खे वाट ॾेखारे थो, अल्लाह ताला जो वाइदो आहे। त हिकिड़ो इंसान ख़ाली ॻाल्हि पुरतो न रहे, ज़बानी दावा न करे, बल्कि पिंड खे बदिलाए जी कोशिशि करे, त उन इंसान खे अल्लाह ताला ज़रूरु तौफ़ीक़ ॾे थो जो अमल करे लाइ करे तयारु थी वञे थो। पोइ अल्लाह फरमाए अल्लाह ताला सुणण वारो न इल्म वारो आहे, यानी इंसान जेकॾहिं पिंड खे बदिलण लाइ करे कोशिशि कंदो, अमल कंदो, त अल्लाह ताला उन वस्तु खे ॼाणे थो, अल्लाह ताला वटां दुआऊं घुरंदो त अल्लाह ताला सुणे थो। कदाबि आलि फ़िरऔन वल्लज़ीन मिन क़ब्लिहिम, यानी इन वटां नेमतूं जेको जटाणियूं हुई मके जे मुशरिक़ीन ऐं काफ़िरनि वटां, त इन जी हालत उहा जाए जेको फ़िरऔन जी क़ौम जी हुई, अने जेको उन खां पहिरीं मां उन जी जेको हालत हुई, उन कुरु कयूं कज़्ज़बू बिआयाति रब्बिहिम, उन पिंड जे रब जी आयत जो इनकार कयूं, फ़अहलकनाहुम बिदुनूबिहिम, तो असां उन जे गुनाह जी वजह से उन खे बर्बाद करे छॾियो। व अग़रक़ना आल फ़िरऔन, अने फ़िरऔन खे ने फ़िरऔन जी क़ौम खे आल खे असां गर्क करे छॾियो। व कुल्लुन कानू ज़ालिमीन, अने उहे मड़े ज़ालिम हुआ, यानी जेकॾहिं उहे दुनिया में जा तबाह ने बर्बाद थिया त उन मथे अल्लाह ज़ुल्म न ई कयईं, बल्कि पिन जे गुनाह जे कारण उहे इंसान तबाह ने बर्बाद थिया आहिनि। त हिकिड़ो इंसान जंहिं मथे आफ़त मुसीबत अचे थी, या कंहिं मथे जेकॾहिं को अज़ाब अचे थो कंहिं क़ौम मथे, त उहा क़ौम ईअं न सम्झे जे अल्लाह ताला उन मथे अज़ाब हलाए न ज़ुल्म कयईं, बल्कि उन क़ौम जा अमल करतूत अहिड़ा वें था जो उन मथे अज़ाब अची वञे थो। अल्लाह फरमाए इन शर्रद्दवाब्बि इंदल्लाहि लज़ीन कफ़रू फ़हुम ला युमिनून, बेशक जानवर में जा ख़राब मां ख़राब बुरा जानवर उहे जेको कुफ़्र कयईं था, न ईमान नथा रखें। यानी काफ़िर खे अल्लाह रब्बुल आलमीन इंसान न बल्कि जानवर चई छॾे। जानवर एतिरे लाइ करे जे हिकिड़ो जानवर जेको आहे उहो पिंड जी धणी जी ॻाल्हि मञे थो, चयो करे थो, उनजे सॾ मथे अचे थो, पर काफ़िर जेको आहे उहो पिंड जे रब खे नथो मञे ने रब जी ॻाल्हि नथो रखे, एतिरे ई जानवर खां पाण गयो गुज़रियो इंसान आहे। अल्लज़ीन आहदत मिनहुम, जंहिंसे अहद गिणा, वाइदो गिणा, तुम यनक़ुदून अहदहुम फ़ी कुल्लि मर्रतिन, अने पोइ हर मरतबा जहिड़ा ई उन से अहद कयो त उहो अहद खे तोड़े विझनि था। वहुम ला यत्तक़ून, अने उहो अल्लाह खां डिॼनि नथा। हिन आयत जो मतिलबु करो आहे मदीने में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा आया तेरा औस अने खज़रज ॿ यहूदियुनि जा कबीला हुआ। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन से अहद कयूं, एग्रीमेंट कयूं जे पाण हिक ॿिए जा हमदर्द, हिक ॿिए जा साथी हूंदासीं, हिक ॿिए जी हेल्प कंदासीं, हिक ॿिए जे ख़िलाफ़ु कॾहिं पाण लड़ंदासीं की न, कॾहिं पाण दगा की न कंदासीं, काफ़िर खे पाण सपोर्ट की न कंदासीं। अहिड़ा माड़ा वाइदा थिया हुआ जंहिंखे मीसाक़ मदीना चवाजे थो। पण जहिड़ो पण अहिड़ो मौक़ो आयो जंग जो, लड़ाईअ जो, जॾहिं मुसलमान ऐं काफ़िर में लड़ाई ने जंग थी, त ई औस ने खज़रत जेको मदीने जे अंदरि हुआ, ॿ मुसलमान जा कबीला हुआ, इन्हनि खे विड़ाए लाइ करे यहूदी जेको ऐं हमेशह तयारु रहंदा हुआ ने कॾहिं लड़ाई अने जंग जो मौक़ो आयो त काफ़िर बेरा थी वेंदा हुआ अने काफ़िर खे सपोर्ट कंदा हुआ, काफ़िर खे जेको आहे से मुसलमान मथे हमिलो करे लाइ करे तयारु कंदा हुआ। त इन हमेशह मुसलमान से जेको आहे दगो कयूं, मुसलमान से धोखो कयूं। हिते अल्लाह ताला इन खे चई जे ई जेको ऐं अहिड़ा इंसान न बल्कि जानवर बनी विया आहिनि, जहिड़ा पण आसे वाइदो कयूं था, इन वाइदे खे माण्हू तोड़े विझनि था। त अहिड़ा माण्हू जेको अल्लाह ताला जे अहद पैमान खे तोड़े विझे, आस वाइदो कयूं, उन वाइदे खे पाण तोड़े विझे,
त अल्लाह ताला फरमाए फ़इम्मा तस्क़फ़न्नहुम फ़िल हर्ब फ़शर्रिदहुम बिहिम मन ख़ल्फ़हुम लअल्लहुम यज़क्करून जे ऐं लड़ाईअ में जॾहिं इन खे ॾिसो त इन खे फूल मारियो एतिरे लाइ करे जे ॿिया जेको इन भेरा ऐं पुठियां उहो भॼे अने ध्रिजी वञे उहा मथे कॾहिं पण अहिड़ो धोखो हासिल न कई। एतिरे लाइ करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जंग ख़तमु थी त हिन पुठियां यहूदियुनि जा जेको क़बीला हुआ बनो नज़ीर बनो कैनुक़ा इन ॿिनी खे मदीने में कढी छॾियो अने बनो क़ुरैज़ा जेको आहे इन खे